अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद आहे त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। भलारे जुमे जे ॾींहं जो तव्हां दोस्तनि खे मुबारकूं। दोस्तों, ही ख़ैबर में असां मौजूदु आहियूं। वार्ड नंबर 1 ख़ैबर शहर में वार्ड नंबर 1 ते तरक़ियाती कमनि जो जार विछायो वियो आहे ऐं तव्हां ॾिसो त हिते हज़रत क़िबला मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां ही ख़ैबर शहर वार्ड नंबर 1 खे पेवर ब्लॉकनि जो रस्तो मिलियो आहे, जेको मुकमल थी चुको आहे ऐं अञा कुझु हिसो हुन जो रहियो आहे, त उते कमु हले पियो। ऐं ही नालियूं आहिनि जेके शहर जूं वार्ड नंबर 1 जूं, ऐं अॼु नालियुनि जो कमु तेज़ी सां जारी आहे। अल्हम्दुलिल्लाह, वार्ड नंबर 1 साईं मखदूम क़िबला जमील समाज साईं जिन जे कोटा मां ख़ैबर शहर वार्ड नंबर 1 पेवर ब्लॉकनि जो कमु पूरो थी चुको आहे ऐं हाणे नालियुनि जो कमु बि हले पियो ऐं नालियूं बि वार्ड नंबर 1 में ठहनि पियूं। पेवर ब्लॉकनि जो कमु तेज़ी सां जारी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह पेवर ब्लॉक हज़रत क़िबला मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां मिलिया आहिनि ऐं इहा ख़ासि महिरबानी जेका थी आहे पेवर ब्लॉकनि जी, सा मखदूम जमील जमा जे कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जी, जेको ओडेरलाल विलेज जो आहे, ये उन जी महिरबानी सां ही असांखे कोटा मिली आहे, जेको पेवर ब्लॉकनि जो कमु जा रस्ता वार्ड नंबर 1 में विछाया पिया वञनि। वार्ड नंबर 1 पेवर ब्लॉकनि जी स्कीम तेज़ी सां जारी आहे। अल्हम्दुलिल्लाह, वार्ड नंबर 1 में पेवर ब्लॉकनि जो कमु तेज़ी सां जारी आहे। ख़ैबर टाउन कमेटी वार्ड नंबर 1, ये असां तव्हांखे वार्ड नंबर 1 जी सूरत हाल ॾेखारियूं पिया त हिते पेवर ब्लॉकनि जो जार विछायो वियो आहे। ही कोटा हज़रत मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां ख़ैबर शहर खे पेवर ब्लॉकनि जो स्कीम मां ये कमु तेज़ी सां जारी आहे। ये ख़ासि महिरबानी पेवर ब्लॉकनि जो कमु तेज़ी सां जारी आहे। ही ख़ासि महिरबानी सैयद मुमताज़ अली शाह कोऑर्डिनेटर मखदूम जमील समा साईं जिन जी महिरबानी कई आहे, जिन जे कोटा मां ही पेवर ब्लॉकनि जो कमु जारी आहे। वार्ड नंबर 1 असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। वार्ड नंबर 1 तरक़ियाती कमनि जो जार पेवर ब्लॉकनि सां विछायो पियो वञे ऐं ही कोटा आहे हज़रत मखदूम जमील समा साईं जिन जी, ऐं ख़ासि महिरबानी थी आहे सैयद मुमताज़ अली शाह जी। ही पेवर ब्लॉकनि जे कम खां पोइ नालियुनि जो कमु बि तेज़ी सां जारी आहे, जेके वार्ड नंबर 1 में नालियूं ठहनि पियूं, से असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। वार्ड नंबर 1 टाउन कमेटी ख़ैबर, उन में तरक़ियाती कमनि जो जार विछायो वियो आहे। ही हज़रत मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां ख़ासि महिरबानी मखदूम जमील ज़मान जो कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जिन जे कावशन सां ही पेवर ब्लॉकनि जो कमु जारी आहे वार्ड नंबर 1 में, ऐं नालियुनि जो कमु बि तेज़ी सां जारी आहे। असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। मज़दूर ऐं ठेकेदार पंहिंजे तेज़ीअ सां कम में मसरूफ़ आहिनि। ही वार्ड नंबर 1 जी सूरत हाल आहे, असां तव्हांखे आगाह पिया कयूं। वार्ड नंबर 1 टाउन कमेटी ख़ैबर ब्लॉकनि जो जार विछायो वियो आहे। इहा ख़ासि महिरबानी मखदूम जमील समाजन जो कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जिन जे कावशन सां ही तइमीराती कमु जारी आहे ऐं पेवर ब्लॉक लॻी रहिया आहिनि। ऐं
उन खां पोइ नालियूं बि ठही रहियूं आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया।